तव्हां में गऊं, रिढ, बकरी ऐं ॿियनि जानदारनि जे खीर बाबति त ॿुधो ई हूंदो, जंहिंजा सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा हूंदा आहिनि। पर असां दावा सां चऊं था त तव्हां पटाटनि जो खीर कॾहिं बि न ॿुधो हूंदो। असां मां अहिड़ा केतिरा ई माण्हू हूंदा जिन खे मुख़्तलिफ़ सूरतुनि में पटाटा खाइणु पसंदि हूंदो आहे, पर छा तव्हां खे पटाटा पीअण बि वणंदा, जंहिंजा बि सिहत लाइ तमामु घणा फ़ाइदा आहिनि। आम तौर ते पटाटनि जो खीर ईअं ई हूंदो आहे जीअं मेह या बकरीअ जो खीर हुजे थो, ऐं इन हथरादू तौर ते ठहंदड़ खीर जा फ़ाइदा पिणु हूंदा आहिनि। जॾहिं त इहो खीर वापारी सतह ते रुॻो दुनिया जे 3 मुल्कनि में मौजूदु हूंदो आहे, जेको हिक ई कंपनी ठाहे थी। जीअं त कंपनी इन खीर खे वापारी बुनियादनि ते ठाहींदी आहे, इहो ई सबबु आहे त उन जी तयारीअ लाइ घणियूं शयूं घुर्बल हूंदियूं आहिनि, जॾहिं त उन खे कुझु ई शयुनि मां घर अंदर ई ठाहे सघिजे थो। पटाटनि जे खीर में तव्हां खे प्रोटीन ऐं फाइबर मिलंदी आहे, जॾहिं त डिघे अरसे ताईं बुख जो अहसास बि नथो थिए, जंहिंजे करे माण्हू फुर्त ऐं तंदुरुस्त रहंदो आहे। उन सां गॾु इहो पटाटनि वारो खीर पीअण खां सवाइ औरतूं चेहरे जी ख़ूबसूरतीअ लाइ बि इस्तेमाल करे सघनि थियूं, जंहिंसां चेहरे तां कारा दाग ख़तम थी वेंदा ऐं उन में कुदरती ख़ूबसूरती अची वेंदी। पटाटनि जो खीर कुदरती ब्लीचिंग एजेंट हुजण जे करे तव्हांजी चमड़ीअ तां तेज़ में तेज़ दाग बि हल्का थी गुम थी वेंदा आहिनि ऐं तव्हांजो रंग भूरो थी वेंदो आहे। पटाटनि जो खीर ज़ाइके में तमामु वणंदड़ हूंदो आहे ऐं दिमाग़ खे ताक़त बि ॾिए थो। इहो खीर ठाहिण लाइ तव्हां खे रुॻो पटाटा, लूणु, मेपल सीरप या माखीअ जी ई ज़रूरत पवंदी। खीर ठाहिण लाइ पटाटनि खे छिले उन्हनि खे खलुनि समेत कुझु कोप पाणीअ में उॿारियो, जंहिंमें थोरे मिक़दार में लूणु विझण बि ज़रूरी आहे। पटाटा नरम थियण खां पोइ पाणीअ सूधो उन्हनि खे ब्लेंडर में विझो। खीर खे मिठो करण लाइ उन में 1 चमचो मेपल सीरप या माखीअ जो विझी उन खे सही नमूने मिलायो। ज़ाइको वधाइण लाइ उन में वनीला बि शामिल करे सघिजे थी। उन खां पोइ तयारु थियल मुरकब खे छाणे वठो। तव्हांजो खीर तयारु थी वेंदो। इन खीर खे कंहिं दॿे में विझी फ्रिज में रखी 3 ॾींहंनि ताईं इस्तेमाल करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk